अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां लियसन अब्बासी। किताब आहे कलड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम अहमद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाड़ी खातो हैदराबाद सिंध। किस्त 25 अल्लाह बख्श लेखी। वक़्त जे मशहूर अमीर राजा लेखीअ जो पुटु हो। ॿी राय मूजिबि राजा जो भाइटियो हो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 466 हाशियो फ़तेहनामा तालीकात सिफ़ो 216। मियां सरफराज़ जे दौर ताईं राजा पोढ़ो थी चुको हो। इन करे संदसि सियासत ऐं ताक़त जो घणो मदार अल्लाह बख्श ते हो। सन 1189 हिजरी 1775 ईस्वीअ में मीर बहराम जे क़त्ल वक़्तु मीर सूबेदार ऐं अल्लाह बख्श दरबार जे ॿाहिरां बीठल हुआ। बहराम जे मारिजण जो इतला ॿाहिरि पहुतो तॾहिं अल्लाह बख्श ऐं सूबेदार जे विच में जंग शुरू थी वई। ॿई ॼणा मौक़े ते मारिजी विया। हिन खून ख़राबे में कुल 22 माण्हू क़तब आया। सिंध जो शाहनामो सिफ़ो 8। अल्लाह बख्श जो लाश ख़ुदाबाद मां आणे हैदराबाद में मियां ग़ुलाम शाह जे मक़बरे जे ॿाहिरां दफ़न कयो वियो। ताजू लेखी राजा लेखीअ जो पुटु हो। वालिद जे मौत 1190 हिजरी 1776 ईस्वीअ खां पोइ हिन जी मसनद ते वेठो। तॾहिं पीरोज़ पिताफ़ी अल्लाह बख्श झिंझण मोहम्मद हसन खुहावड़ रोहल खोसो ऐं फरीद सामटियो हिन जा इतिहादी बणिया। सिंध तारीख़ बलोची सिफ़ो 37। मीर बजार हज पढ़ी मोटियो तॾहिं सिंध जे दरबार में हिन जो वॾो असरु हो। बजार उमरकोट ते कब्ज़ो कयो त ताजू अॻिते वधियो ऐं हिरफ़त हीले सां ही शहर ऐं कोट मीरनि खां वरिताई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 659 660। लानियारीअ जे जंग में ताजू लेखी ऐं मीर बजार हिक ॿिए जे साम्हूं आया। मीरनि मोरको मारियो तॾहिं ताजू मैदान छॾे लाड़ ॾे हलियो वियो। अज़ीम ठठवीह इल्ज़ाम हयूं आहे त ताजू पाण मियां ग़ुलाम नबीअ खे क़त्ल कयो हो। फ़तेहनामा सिफ़ो 47 48। अज़ीम जो हमअसर मौरिख़ अब्दुल मजीद जोखियो हिन इल्ज़ाम जी ताईद नथो करे। तारीख़ बलोची सिफ़ो 41। अब्दुल नबी हुक्मरान थियो उन वक़्तु ताजू संदसि दरबार में पेश थियो। मियां हुकुम ॾिनो त खेसि क़त्ल कयो वञे, लेकिन पोइ माफ़ी मिलण सां गॾु हिन खे वरी उहिदो बि ॾिनो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 682। बाद में आख़िर वक़्त ताईं कलोड़नि सां वफ़ादार रहियो। सन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में जंग हालाणीअ में मारिजी वियो। सिंध जो शाहनामो सिफ़ो 112। हिन जी मज़ार हैदराबाद में गंजे टकर ते आहे। बिलावल लेखी हिकु राय आहे त ही ताजू जो पुटु हो ऐं संदसि नालो अली बिलावल हो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 466। ॿी राय मूजिबि पाण मशहूर अमीर राजा जो पुटु ऐं ताजू जो भाउ हो। फ़तेहनामा तालीकात सिफ़ो 216। मियां अब्दुल नबीअ जे अमीरनि में वॾी अहमियत रखंदड़ हो। मदद ख़ान सिंध में आयो तॾहिं ख़ज़ाने जे हथ करण लाइ जन अमीरनि खे अज़ियतूं ॾिनई, बिलावल बि उन्हनि मां हिकु हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 733। अब्दुल नबीअ जे पारां जंग हालाणीअ में हिकु दस्ते जी क़यादत कयई। शिकस्त वक़्तु हालार जबल ॾे भॼी वियो ऐं वरी संदसि पतो न पियो। सिंध जो शाहनामो सिफ़ो 137। अलहदाद लेखी राजा जो पुटु ऐं ताजू जो भाउ हो। अब्दुल नबीअ जे दौर में हिन खे वॾी अहमियत हासिल रही। सन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में कलोड़नि ऐं मीरनि जी हालाणीअ वटि फ़ैसिला कुन जंग थी। हिन जंग में अब्दुल नबीअ जे तरफ़ खां विढ़ियो ऐं मारिजी वियो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन हाशियो सिफ़ो 466। पीरोज़ पिताफ़ी हिन जो नालो फ़ैरोज़ बि लिखियो वियो आहे। सन 1189 हिजरी 1775 ईस्वीअ में मियां सरफराज़ माज़ूल थियो। उन वक़्तु टालपुर पासीरा थी विया त राजा लेखी वाहिद ताक़तवर अमीर थी उभिरियो। लेखी सरदार जन अमीरनि खे नवाज़ियो। पीरोज़ जो नालो बि हिन ॾिस में अहमियत रखे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 634। हिकु साल पोइ राजा फ़ौत थियो ऐं हिन जो पुटु ताजो संदसि जाइ नशीन बणियो। उन वक़्तु बि पेरोज़ खे अहमियत मिली।
लानियारीअ वारी जंग में पेरोज़ कलोड़नि जे पारां मीरनि सां विढ़ंदे मारिजी वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 41। अल्लाह बख़्श झिंझण। अल्लाह बख़्श जो नालो में सरफराज़ जे दौर में मिले थो। सरफराज़ हुक्मरान थियो उन वक़्तु जन अमीरनि खे अॻिते आंदाई। अल्लाह बख़्श झिंझण बि उन्हनि मां हिकु आहे। हिन जो नालो शाह अल्लाह बख़्श क़ौम झिंझण लिखियो वियो आहे। तारीख़ बलोची सिफ़ो 19। सरफराज़ जे दौर में मीर बहराम क़त्ल थियो। हिन ॾस में अल्लाह बख़्श पूरी तरह बाख़बर हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 624। मीर फ़तेह ख़ान इंतकाम तौर सरफराज़ जे महल ते हमिलो कयो त हीअ अमीर उन में बि शरीक रहियो। तारीख़ बलोची सिफ़ो 24। राजा लेखीअ ऐं पोइ ताजू लेखीअ जो ख़ासि मददगार रहियो। मीर बाज़ार उमरकोट ते कब्ज़ो कयो। उन वक़्तु अल्लाह बख़्श अॻिते वधी हिन खां कोट छॾायो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 660। लानियारीअ जे जंग में विढ़ियो पर सरकारी लश्कर शिकस्त खाधी। उन वक़्तु मीर बाज़ार सां वञी मिलियो। तारीख़ बलोची सिफ़ो 41। अब्दुल नबी 1191 हिजरी 1777 ईस्वीअ में सिंध जो हुक्मरान बनियो। उन वक़्तु अल्लाह बख़्श खे क़ैद में रखण जो हुकुम ॾिनई, जिते क़ैद में रहंदे फ़ौत थी वियो। सिंध जो शाहनामू सिफ़ो 112। ग़ुलाम हसन झिंझण। हीअ अल्लाह बख़्श झिंझण जो पुटु हो। खेसि अब्दुल नबीअ जे दौर में चङी अहमियत मिली। सन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में हालाणीअ जे जंग में कलोड़नि पारां लड़ंदे मारिजी वियो। सिंध जो शाहनामू सिफ़ो 112। हबीब नाइच। हबीबुल्लाह नाइच जो नालो ग़ुलाम शाह जे दौर में मिले थो। हू सियासी मुदबिर ऐं अहमियत रखंदड़ बहादुर थी गुज़रियो आहे। ग़ुलाम शाह खेसि मुहर्रम 1184 हिजरी मई 1770 ईस्वीअ में ठटे जो नाज़िम मुक़ररु कयो। उन खां पोइ मोहम्मद हुसैन नाज़िम मुक़ररु थियो, लेकिन मोहम्मद हुसैन खां पोइ ॿियो भेरो बि पाण ठटे जो नाज़िम थी आयो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 477 478। मियां सरफराज़ जे दौर में दरबार में ॾिसिजे थो। जॾहिं 1189 हिजरी 1775 ईस्वीअ में मीर बहराम क़त्ल थियो, उन वक़्तु ही दरबार में मौजूदु हो। हिन कलोड़नि जो तरफ़ वरितो ऐं मीर सोबदार ते भरपूर हमिलो कयो। सिंध जो शाहनामू सिफ़ो 107। हिन मां मालूम थियो त हबीब फ़कीर आख़िर ताईं कलोड़नि सां वफ़ादार रहियो। मोहम्मद हसन खुहावड़। मियां ग़ुलाम शाह जे दौर में मोतबर अमीर हो। मियां सरफराज़ 1186 हिजरी 1772 ईस्वीअ में हाकिम थियो। उन वक़्तु मोहम्मद हसन बि नामवर दरबारी ॾिसिजे थो। तारीख़ बलोची सिफ़ो 19। लानियारीअ जे जंग में मियां ग़ुलाम नबीअ जे पारां विढ़ियो, बाद में मीर बाज़ार जो तरफ़ वरिताई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 670। लेकिन जल्द पोइ अब्दुल नबीअ जो वेझो साथारी बणिजी वियो। मदद ख़ान पठान सिंध में हो तॾहिं पाण सरगर्म ॾिसिजे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 759। कलोड़नि ऐं टालपुरनि में आख़िरी मोहर के वक़्तु हिन खे अहम ज़िम्मेदारी ॾिनी वई। हिकु राय आहे त अब्दुल नबीअ जी माउ खेसि हरम सराय जी ज़िम्मेवारीअ ते घुरायो ऐं वफ़ादारीअ जो वाइदो वठी अमीरुल उमरा जो ख़िताब, क़ीमती खिलत ऐं कलंगी अता कई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 775। मोहम्मद हसन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ जे जंग हालाणीअ में वॾी बहादुरी ऐं जोश सां विढ़ियो, पाण मैदान जंग ते विढ़ंदे मारिजी वियो। सिंध जो शाहनामू सिफ़ो 52। हिन जो औलाद अॼु बि ज़िले लाड़काणे जे ॻोठ गाजी खुहावड़ में रहे थो। रिवायतनि मूजिबि हिन जो पुटु सुल्तान बि हिन जंग में कतब आयो हो। मोहम्मद बाक़िर खुहावड़ मोहम्मद हसन जो भाउ हो। हालाणीअ जे जंग में भाउ सां गॾु विढ़ंदे मारिजी वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 72। ताजू सामटियो। हिन जो तालुक़ मियां अब्दुल नबीअ जे दौर सां हो। ख़ज़ाने जे हथ करण लाइ मदद ख़ान हिन सां बि अज़ियतूं कयूं। हालाणीअ जे जंग में मोहम्मद हसन जे दस्ते में विढ़ंदे मारिजी वियो। सिंध जो शाहनामू सिफ़ो 137। मेहराब ख़ान जतोई। मेहराब ख़ान जतोई मियां ग़ुलाम शाह जे दौर में नामवर अमीर तौर अॻिते आयो। तारीख़ बलोची सिफ़ो 13। मियां ग़ुलाम शाह जे दौर में मुख़्तलिफ़ मोरकनि में हिसो वरिताई। मियां सरफराज़ जी हुकूमत में दरबार जो आम रुकन बणिजी वियो। सन 1199 हिजरी 1775 ईस्वीअ में मीर बहराम क़त्ल थियो, पाण उन ॻाल्हि खां बाख़बर हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 630। हिकु साल पोइ लानियारीअ जे जंग में सरकारी लश्कर सां गॾु विढ़ियो, लेकिन मियां ग़ुलाम नबी मारिजी वियो। तॾहिं मीर बाज़ार जो पासो वरिताई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 670।
सन 1191 हिजरी 1777 ईस्वीअ में मियां अब्दुल नबी हुक्मरान बनियो। उन वक़्तु मेहराब ख़ान नई हाकिम जो ख़ासि मशीर बणिजी वियो। मीर बाज़ार 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में क़त्लु थियो। उन वक़्तु पाण अब्दुल नबीअ सां गॾु हो। अब्दुल नबी कलात जे लश्कर सां चालक जे पुल वटि ज़िलो लाड़काणे मंज़िल अंदाज़ थियो, जिते मीर अब्दुल्ला ख़ान बि पंहिंजी फ़ौज वठी पहुतो। ॿिन्ही लश्करनि में खूनरेज़ मुआरिको थियो। मेहराब ख़ान जतोई हिन मुआरिके में मारिजी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 728। आडो ख़ान जतोई मेहराब ख़ान जो माइट हो। आडो हिन सां गॾु विढ़ंदे चालक जी जंग में मारिजी वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 728। संदसि वधीक अहवाल नथो मिले। ताजो जतोई ही अमीर सिपह सालार मेहराब ख़ान जतोईअ जो पुटु हो। मेहराब जे मारिजण खां पोइ खेसि उहिदो मिलियो। ही मियां अब्दुल नबीअ जे तरफ़ां सन 1198 हिजरी 1783 ईस्वी में हालाणीअ जे जंग में विढ़ियो हो, लेकिन मीर फ़तेह अली ख़ान कामयाबु थियो। तॾहिं ताजो वटसि पेश पियो। मीर हिन खे मुआफ़ कयो ऐं वालिद वारो उहिदो हिन खे ॾिनई। मिर्ज़ा कलीज बेग क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू सिफ़ो 217। धिंगाणू जतोई ही मेहराब ख़ान जो माइट चयो वञे थो। धिंगाणू चालक जी जंग में मेहराब ख़ान सां गॾु विढ़ियो हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 727। जंहिं वक़्तु अब्दुल नबी इक़्तिदार लाइ फ़ैसिला कुन जंग जी तयारी करे रहियो हो, उन वक़्तु पाण धिंगाणे ख़ान ते ख़ासि महिरबानी थियो ऐं हिन खे लाखाट जी जागीर ॾिनई, जंहिंजी आमदनी 3-4 लख रुपया हुई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 772। हालाणीअ जे जंग में अब्दुल नबीअ जे लश्कर में हो। जंग जो नक्शो तब्दील थियो त मैदान छॾे भॼी वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 70। जॾहिं सिंध ते मीरनि जो राज क़ाइमु थियो, तॾहिं ताजू ऐं धिंगाणू मीर फ़तेह अली ख़ान वटि पेश पिया। मीर ॿिन्ही खे गले लातो ऐं जागीरूं ॾिनियूं। क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू सिफ़ो 217। हिन वक़्तु बि लाखाट में जतोई रहनि था। बिलावल नाइच हिन जो ज़िक्र मियां नूर मोहम्मद जे दौर में मिले थो। सन 1160 हिजरी 1747 ईस्वी में धाराजा जो राणू लश्कर वठी ठट्टे खे फुरण आयो। सरकारी लश्कर अॻिते वधियो, लेकिन शिकस्त खाधाई। मियां साहब बिलावल नाइच खे ठट्टे जो नाज़िम मुक़ररु कयो ऐं साहिबजादे ख़ुदादाद ख़ान खे हिन जी मदद लाइ मोकिलियो। बिलावल अॻिते वधी राणे खे ललकारियो। राणू पाण समुंड में भॼी वियो, जॾहिं त बिलावल संदसि इलाइक़े ते कलुड़नि जो असरु क़ाइमु कयो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 270-271। बूला ख़ान नोमड़ियो संदसि तालुक़ बि मियां नूर मोहम्मद जे ज़माने सां आहे। राणे धाराजा जे कुचलण में हिन मसो फ़क़ीर ऐं बिलावल नाइच जी मदद कई। राणे जे माण्हुनि सरकारी लश्कर सां वॾियूं लड़ायूं कयूं, जंहिंमें बूला ख़ान पाण मल्हायो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 270। किताबनि में हिन जो ज़िक्र बूला ख़ान जाखिरो बि आयो आहे। सुल्तान सामटियो हिन जो ज़िक्र कलोड़नि जे मोतबर फ़ौजी अॻवान तौरु थियो आहे। सन 1158 हिजरी 1745 ईस्वी में दाऊद पोटनि खे कुचलण लाइ सरदार जालायर शिकारपुर पहुतो। उन वक़्तु ही ठट्टे जो नाज़िम हो। मियां नूर मोहम्मद सलाह मसलहत लाइ सुल्तान सामटे ऐं शेख शुक्रुल्लाह खे पाण वटि घुराए वरितो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 269। उन वक़्तु ठट्टे में बदअमनी पखिड़िजी वई। जलासर वापसि थियो त सुल्तान ठट्टे मोटी आयो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 270। हिन शहर में अमन अमान क़ाइमु कयो ऐं लाड़ में अक्सर बग़ावतुनि खे कुचलण में सरगर्म किरदारु अदा कयई। ठट्टे जे नाज़िम तौरु सन 1159 हिजरी 1746 ईस्वी में फ़ौत थियो। हिन जी मज़ार मकलीअ ते सैयद मोहम्मद यूसुफ रिज़वीअ जे मुक़ाम में आहे। मकलीनामा हाशिया सिफ़ो 651। मसू फ़क़ीर सामटियो सुल्तान जो पुटु हो। वालिद जे वफ़ात खां पोइ ठट्टे जो हाकिम बनियो। राणे धाराजा जी बग़ावत खे ख़तमु न करे सघियो, उन करे उहिदो विञाए वेठो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 270। मिर्ज़ा कलीज बेग हिन जो ज़िक्र सिपह सालार तौरु कयो आहे। क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू सिफ़ो 226। बाज़ार जोखियो मलीर कराची इलाइक़े जो बहादुर माण्हू हो। हिन जी मदद सां राणू धाराजा क़त्लु थियो। तहफ़्फ़ुज़ुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 271। बाद में मियां ग़ुलाम शाह हिन खे घणो नवाज़ियो।
उन खां पोइ ही जोखियन जो सरदार बणिजी वियो ऐं ॼाम जो लक़ब अख़्तियार कयाईं। यादगिरियूं तर्जमो मोहम्मद हनीफ़ सिद्दीकी सिफ़ो 56-57 साल 1968 ईस्वी। जोखियन जी सरदारी अॼु बि हिन ख़ानदान वटि आहे। शालमीन शीदी मुरादियाब जे दौर में ज़र ख़रीद शीदी ग़ुलाम हो। वफ़ादारी ऐं निमक हलालीअ सबबि नेठि मोतबर अमीर बणिजी वियो। अब्दुल नबीअ जे दौर में हैदराबाद जे किले जो मुहाफ़िज़ बणियो। 1178 हिजरी 1783 ईस्वीअ में जंग हालाणीअ वक़्तु अब्दुल नबी हैदराबाद जो कोट ऐं ॿार बचा हिन जे हवाले करे वियो। मीर फ़तेह अली ख़ान सिंध जो हाकिम बनियो त हैदराबाद जो किलो हथु करण लाइ लश्कर मोकिलियाईं। शालमिन 2 साल मुक़ाबिलो कयो। आख़िरकार दगा सां कोट जी दीवार केराए हिन खे कमज़ोर कयो वियो। हिक राय आहे त फ़तेह अली ख़ान जे हुकुम ते फांसी चढ़ी वियो। ॿी राय आहे त हाकिम हिन खे शाबाश चई ऐं इनाम ॾिना। बाद में मियां अब्दुल नबीअ जा ॿार बचा वठी जोधपुर हलियो वियो। सिंध जो शाहनामो सिफ़ो 158। बुढ़ो ख़ान बलोच मियां अब्दुल नबीअ जो वफ़ादार सालार हो। मदद ख़ान जॾहिं सिंध में आयो तॾहिं बुढ़े ख़ान सां घणियूं सख़्तियूं कयाईं। हालाणीअ जे जंग में अक्सर बलोच कबीलनि जे बरख़िलाफ़ हिन कलोड़नि जो तरफ़ वरितो। बुढ़ो ख़ान हिन जंग में विढ़ंदे मारिजी वियो। सिंध जो शाहनामो सिफ़ो 135। ख़बर न आहे त संदसि तालुक़ बलोचनि जे कहिड़े कबीले सां आहे। हैदराबाद जे भरपासे में रहंदड़ बुढ़ाणी हिन जो औलाद आहिनि। मोहम्मद सिद्दीक वैस हिन जो ज़िक्र मियां ग़ुलाम शाह जे दौर में मिले थो। पाण शुरूअ में मामूली मुलाज़िम हो लेकिन सलाहियतुनि ऐं ग़ुलाम शाह जी निगाह सां मथे आयो। तारीख़ बलोची सिफ़ो 13। भाइरनि जी बग़ावत सबबि जॾहिं मियां लाड़ पहुतो तॾहिं ककराले जो ॼाम ॾेसर पासीरो थी वियो। सन 1173 हिजरी 1759 ईस्वीअ में मोहम्मद सिद्दीक वैस खे ॼाम जी गोशमालीअ लाइ मोकिलियो वियो। सिद्दीक वॾी हिमत सां ॼाम खे पामाल कयो। तहफ़तुल कलाम राशिदी एडिशन सिफ़ो 470। मिर्ज़ा कलीज बेग हिन खे वीनस लिखियो आहे। क़दीम सिंध सिफ़ो 224। तहफ़तुल कलाम जे सिंधी तर्जुमे में ॾेसर लिखियलु आहे। सिफ़ो 279। तारीख़ बलोची ऐं तहफ़तुल कलाम फ़ारसी में वैस लिखियलु आहे जो दुरुस्त लॻे थो। मिर्ज़ो फ़कीर मिर्ज़ो या मिर्ज़ा फ़कीर टालपुर कलोड़नि जे दौर जे आख़िर में सरगर्म ॾिसे थो। संदसि हसब नसब हिन रीत आहे। मिर्ज़ो ख़ान बिन जाड़ो ख़ान बिन मीर अलहयार ख़ान बिन माणिक ख़ान बिन सलेमान ख़ान उर्फ़ किको ख़ान सन 1194 हिजरी 1781 ईस्वी में मीर बाज़ार क़त्ल थियो। तॾहिं मियां सादिक अली हुक्मरान थियो ऐं मीर अब्दुल्ला ख़ान उन जो वज़ीर मुक़ररु थियो। अब्दुल नबी हिक तरफ़ जोधपुर खां मदद वरिती ऐं ॿिए तरफ़ कलात जो लश्कर हिन जी हिमायत में चढ़ी आयो। ॿिन्ही लड़ाइयुनि में मिर्ज़ा फ़कीर शरीक रहियो। हिन जो तालुक़ मीर फ़तेह ख़ान जे ग्रुप सां हो। अब्दुल नबी ॿियो भेरो हुक्मरान थियो तॾहिं मीर फ़तेह ख़ान ऐं मीर अब्दुल्ला गिरफ़्तार थिया। उन वक़्तु मिर्ज़ा फ़कीर बि निरगे में अची वियो। क़दीम सिंध सिफ़ो 213-214। हिन मौक़े ते मिर्ज़ा फ़कीर क़त्ल थी वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 65। हिन जो लक़ब सुल्तान जंग हो। बागो फ़कीर मिर्ज़ा फ़कीर जो पुटु हो। ॿी राय आहे त उन जो भाइटियो हो। मुख़्तलिफ़ लड़ायुनि में मिर्ज़ो फ़कीर सां गॾु हो। हालाणीअ जे जंग में हिसो वरिताईं। मीरनि जी हुकूमत क़ाइमु थी तॾहिं बि नोमिड़िया विढ़ंदा रहिया। मीर फ़तेह अली ख़ान नोमिड़ियनि जी वेढ़ जे ख़ात्मे लाइ मीर बागे ख़ान खे मुक़ररु कयो जो सिंधु दरिया टपी उन्हनि खे कुचलण लाइ अॻिते वधियो। हिन जी कोशिश सां नोमिड़ियो कबीलो मुती थियो। क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू सिफ़ो 214। पेरोज़ कलेरी मियां नूर मोहम्मद जे दौर में मुराद कलेरी हिकु बहादुर सालार हो। मुमकिन आहे त पेरोज़ उन जो पुटु हुजे। हालाणीअ जे जंग में पेरोज़ कलोड़नि जे पारां विढ़ियो। हिन जो पुटु मुराद बि हिन जंग में शरीक थियो ऐं लड़ाई कंदे मारिजी वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 70 सिफ़ो 72। फरीद सामटियो मियां सरफराज़ जे दौर जो नामवर जर्नेल हो। आख़िर ताईं कलोड़नि सां वफ़ादार रहियो। हिन ख़ूब जंग कई ऐं नेठि विढ़ंदे मारिजी वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 19 सिफ़ो 72। इज़त ख़ान नोमिड़ियो कबीलो सिंध जे कोहिस्तान सां तालुक़ रखे थो। मुल्क
मलक पहाड़ ख़ान सन 1115 हिजरी 1703 ईस्वीअ में लस ॿेले ते पंहिंजी हुकूमत क़ाइमु कई। ॿेलाइन जा ॿोल सिफ़ो 19। पहाड़ ख़ान हिकु कामयाबु हुक्मरान साबित थियो। बाद में हिन सिंध जी कोहिस्तान तरफ़ पिणु पंहिंजी हुकूमत खे वधाइण जी कोशिश कई, जंहिंखे मियां यार मोहम्मद नाकाम बनायो। पहाड़ ख़ान जी वफ़ात खां पोइ हिन जो पुटु मलक इज़्ज़त ख़ान हुक्मरान बनियो। जीअं त पाण अञा नंढो हो, उन करे हिन जी माउ चागली ख़ातून हुकूमत जो कारोबार हलाइणु शुरू कयो। 1155 हिजरी 1742 ईस्वीअ में कोरेजा ख़ानदान लस ॿेले जे हुकूमत ते कब्ज़ो कयो। उन बाद चागली सिंध तरफ़ कूच कयो। जनतुल सिंध सिफ़ो 517 518। इज़्ज़त ख़ान जवान थियो तॾहिं खेसि मियां ग़ुलाम शाह पंहिंजे अमीरनि में शामिलु कयो। तारीख़ बलोची सिफ़ो 13। नोमड़िया आख़िर ताईं कलोड़नि सां वफ़ादार रहिया। हालाणीअ जे जंग में हिन कबीले कलोड़े हुक्मरान जो साथ ॾिनो। मलक इज़्ज़त ख़ान 1190 हिजरी 1776 ईस्वी में फ़ौत थियो। शहीद सुमरो ॾिठमि ॿुधमि पढ़ियमि लिखियमि सिफ़ो 70 कोटड़ी साल 1995 ईस्वी। कुझु लिखंदड़नि इज़्ज़त ख़ान मलक ऐं इज़्ज़त यार ख़ान कलोड़े में फ़र्क़ु न रखी तारीख़ खे मस्ख़ कयो आहे। सिंध जो शाहनामो सिफ़ो 122। ही ॿ जुदा शख़्स आहिनि जंहिंजो किरदार बि अलॻि अलॻि आहे। चागली ख़ातून ऐं मलक इज़्ज़त ख़ान जा कुबा गवर्नमेंट कॉलेज कोटड़ीअ जे भरिसां आहिनि। मलक असद सिकंदर जो तालुक़ हिन ख़ानदान सां आहे।